रियल इश्यूज़ में एक दफ़ो ॿीहर भली कार नाज़रीन कुछ ॾींहं अॻु सराड़ी में दिलि ॾारींदड़ वाक़ियो पेश आयो। ट्रेन हादसे जे नतीजे में 40 जे लॻभॻि मुसाफ़िर फ़ौत थी विया ऐं 100 जे लॻभॻि सख़्तु ज़ख़्मी थी पिया। हिन वाक़े खां पोइ केतिरा ई सवाल उथी पिया। कुझु माण्हुनि जो इल्ज़ाम आहे त पटड़ी कमज़ोर हुजण जे करे ई हादिसो पेश आयो। बहरहाल इहा हक़ीक़त आहे त सॼी सिंध में रेलवे पटड़ियुनि जी हालत तमामु ख़राबु आहे। स्टेशन्स बि तबाह हाल बणियल आहिनि। साॻी सूरतहाल पट्टीदन रेलवे स्टेशन ते बि आहे। प्लेटफॉर्म तमामु ख़तरनाक सूरतहाल इख़्तियार करे चुको आहे। इमारत ज़बून बणियल आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॼाणियूं था वक़ार इब्राहिम राजपर जी हिन रिपोर्ट में। ही रेलवे स्टेशन पटईदन आहे जेका खंडर बणिजी हिन ट्रेन जी रफ़्तार खां बि तेज़ी सां ख़तमु थियण तरफ़ वधी रही आहे। पटईदन रेलवे स्टेशन सरकारी बेध्यानीअ सबबि तबाहालीअ जो शिकार बणिजी चुकी आहे। 500 फुट डिघो अप डाउन प्लेटफॉर्म हंधा हंधा टुटी वियो आहे, जंहिं करे सूरतहाल ख़तरनाक रुख़ इख़्तियार करे चुकी आहे। जॾहिं त गुज़िरियल साल वारनि महा बरसातुनि ट्रैक खे तमामु घणो नुक़सानु पहुचायो आहे। मुसलसल पाणी बीहण सबबि ट्रैक हेठि वेही रहियो आहे, जंहिं करे मक़ामी शहरी सख़्तु परेशान आहिनि। रेलवे स्टेशन पटईदन ते मुसाफ़िरनि जे वेहण लाइ सीटूं न हुअण करे उहे सख़्तु परेशानीअ जो शिकार थियनि था। पटईदन रेलवे स्टेशन अंग्रेज़ दौरे हुकूमत में तयारु थी, जेका कराची हैदराबाद खां पोइ वॾे में वॾी ऐं क़दीमी रेलवे स्टेशन आहे, जिते हिक ई वक़्तु 3 ज़िलनि नौशेरो फ़िरोज़ दादू ऐं खैरपुर जे शहरनि खां ईंदड़ मुसाफ़िर मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं सफ़र कंदा आहिनि। पर अफ़सोस अॼु पटईदन रेलवे स्टेशन खंडर बणिजी चुकी आहे। हालत इहा आहे जो रेलवे इंतज़ामिया मुसाफ़िरनि लाइ ॿियो त ठहियो, पीअण जे पाणीअ जो बि बंदोबस्तु न करे सघी आहे। मुसाफ़िर समाजी धुरियुनि पारां लॻायल सबील मां उञ उझाइनि था। हंधा हंधा प्लेटफॉर्म टुटल हुजण ऐं नाकारा बणियल सीटुनि सबबि मुसाफ़िर मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इहे पिणु इतला आहिनि त रेलवे जा कुझु मुलाज़िम मुबैना तौरु वीज़ा ते वियल आहिनि, जंहिं करे अमले जी पिणु तमामु घणी खोट आहे। जॾहिं त रेलवे स्टेशन जी इमारत पिणु ज़बून बणिजी चुकी आहे। बारिशनि खां वठी जीअं पोयां सैलाब आया, उन्हनि में पाणी जे करे रेलवे ट्रैक हेठि वेही विया आहिनि। हिननि जो कमु न थियो आहे, न ई करायो वियो आहे। ऐं महिरबानी करे असांखे हीअ रेलवे ट्रैक जेके आहिनि कराची खां वठी सखर ताईं ठीकु करे ॾिनो वञे त जीअं इंसानी जानियूं बची सघनि। कई हादसा थी विया आहिनि, 2-3 हादसा त असांजे साम्हूं हाल ई में हाणे 2 ॾींहंनि में थिया आहिनि। ॿियो सराड़ी वारो पटईदन में ॿियो के हंधि थियो आहे। बहरहाल इन हाणे रेलवे ट्रैक जे अंदरि काठी जूं पटियूं लॻियलूं। हाणे काठी जी पटी ते का रेल हलंदी आहे छा? ये तो इंसानी जान सां खेॾणु आहे। मां रेल खां रिटायर मुलाज़िम आहियां ऐं सहाफ़ी बि आहियां। सभ खां वॾो हादसो जेको हाणे सराड़ी वारो थियो आहे, इहो फेस प्लेट टुटण जे करे थियो आहे। इहो को ॿी मसइलो कोन हो, न कोई नजाइज़ काशन स्पीड आहे ऐं न को ॿियो मसइलो हुयो। ड्राइवर जो जेको चऊं आहे मां 45 खां 50 किलोमीटर जी स्पीड थियो, इहो ग़लति हुई। उन खां 15-20 मिंट पहिरियों असां मोबाइल ते चेक कयोसीं 110 किलोमीटर जी स्पीड ते हुयो। इहो हादसा सखर डिवीज़न में छो था थियनि? इहो कमु न करण जे करे थिया आहिनि। असां अपील था कयूं रेल खे, पाकिस्तान रेलवे खे, इन्हनि खे सुधारियो वञे, सखर डिवीज़न जो कमु कयो वञे सही तरीक़े सां। ॿी ॻाल्हि इहा आहे कि मुलाज़िम जेका आहिनि हर महीने कमु कनि था, उन्हनि खे पघारूं सही नथी मिलनि टाइम ते। उन्हनि खे दुकानदार जेको उधर सौदो ॾियनि था, वरी उन्हनि खे सौदो नथा ॾियनि। तो हीअ लाइनूं जेका आहे पुराणियूं हुन टाइम जी आहिनि, बरतानिया जे दौर जी। हींअर ताणी को अहिड़ो कमु न थियो आहे जेको हिते तव्हां पाण ॾिसो पिया था। ऐं असांजे पटईदन में ॾिस कल्ह परीं गाॾी लही वई आहे हिते, ऐं दौड़ में तव्हां पाण ॾिसो त ही परीं गाॾी लही वई आहे हिते। उन्हनि जो बि केरु ख़्यालु नथो करे। तमामु शदीद जीअं संत बरसातुनि खां पोइ बि डैमेज थी चुको आहे। इन में हिकिड़ा 2 वाक़िया थी विया आहिनि। हिकिड़ो असांजे पटईदन शहर में थियो, थोरो रेल ट्रैक जो 2 गॾा लही विया, उन में अलाह साईं रहम कयो, माण्हुनि जो बचाव थी वियो। उन खां पोइ सराड़ी में जेको वाक़ियो थियो आहे, तमामु माण्हू इंसान जाननि जो नुक़सानु थियो आहे। ये ट्रैक जेकी असांजी तमामु जेकी आहे सो कमज़ोर थी वई आहे। जिन जा तव्हां स्लीपर ॾिसो, हिन जो कमकार ॾिसो, लोह जे जॻहियुनि ते काठियूं इस्तेमालु कयो वञनि था। असांजो गवर्नमेंट खां अपील आहे त महिरबानी करे हिन रेल खे ठाहियो वञे। सखर खां वठी हैदराबाद खां वठी सखर खां वठी हैदराबाद जेको बि इलाइक़ो आहे, इहो बरसाति जे सबबु पाणीअ जे सबबु तमामु डैमेज आहे। वॾा हादसा बि था थियनि। जीअं पटईदन में हाणे हादसो थियो, जीअं हेॾां सराड़ीअ में थियो, सराड़ीअ खां वरी
इन खां अलावा माना को हाल न रहियो आहे हिन जो पटड़ीअ जो। नुक़सानु थियो आहे जेको पटीदनि भरिसां ॿ बोगियूं लही वियूं आहिनि। शुक्र अल्हम्दुलिल्लाह इंसानी जानूं बची वियूं आहिनि। बाक़ी जेको न अलाह नुक़सान खां बचायो आहे। सरहड़ी में बि हाणे हिकिड़ो वॾो हादसो थियो आहे जंहिंजे करे इंसानी जानूं तमामु जेकॾहिं तमामु माना फोत थी चुका आहिनि, मरी विया आहिनि। काफ़ी जेको वॾो नुक़सानु थियो आहे। गवर्नमेंट खां अपील आहे त हिन ट्रैक ते कमु कयो वञे, हिन ट्रैक खे ठाहियो वञे। मक़ामी रहवासियुनि मुतालबो कयो आहे त रेलवे स्टेशन पटीदनि जी ख़स्ता हाली जो फौरी तौरु नोटिस वठी ट्रैक जी हालति ठीकु करण सां गॾु मुसाफ़िरनि खे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि ऐं स्टेशन जी इमारत जो मरमती कमु तुर्त शुरू करायो वञे। नाज़रीन, फैज़गंज तालके में हिकु नौजवान बाकमाल शख़्सियत रखे थो। हू महरूमी खे मात ॾेई अॻिते वधी रहियो आहे ऐं वॾी ज़िंदा दिलीअ सां ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। इन हवाले सां पेश आहे अली हबीब रतड़ जी हीअ रिपोर्ट। हीउ हमरा वॾो कंधार मुड़ुस अथव। हाणे तव्हां सोचींदा त कीअं? वेठा सोचो, असां आख़िर में ॿुधाईंदासीं। ज़िले ख़ैरपुर जे फैज़गंज तालके जे ॻोठ हुसैन पातो जो नौजवान सदाम लाशारी तमामु भलो माण्हू आहे। हिन प्राइमरी ऐं सेकेंडरी तालीम ॻोठ मां मुकमिल करे ग्रेजुएशन कई आहे। हू माज़ूरीअ खे मात ॾेई इलाइक़े वासियुनि लाइ मिसाल बणियल आहे। भाउ मोला बख़्श, लॻे थो अव्हां खे अञा बि मज़ो न आयो, त पोइ हाणे भला आओ हे कर ग़रीब खाने ते मां खिला पो सॼे ज़माने ते। नंढो कद रखंदड़ जिस्मानी तौरु माज़ूर सदाम राजपर न रुगो हिकु बहितरीन रागी आहे, पर सुठी अदाकारी बि करे ॼाणे थो। उन सां गॾु समाजी ख़िदमतुनि में बि पेश आहे। बरसाति हुजे या ॿोॾ या का ॿी मुसीबत, हीउ मारियल माण्हुनि सां हर हाल में गॾु बीठल हूंदो आहे। नंढे कद वारे हिन ग़रीब नौजवान गुज़िरियल साल वारनि बरसातुनि में मुतासिरनि जी जेका मदद कई, एतिरी को वॾेरो बि न करे सघियो। सदाम राजपर हिकु बहितरीन ऐं सुठो अदाकार आहे। उन सां गॾु हिकिड़ो उत्साह जो सबबु बणियल आहे। छो जो सदाम हिकु ख़ुदि माज़ूर आहे, पर हुन कॾहिं बि माज़ूरी खे मजबूरी न बणायो आहे। इवन हाणे जेको आहे गुज़िरियल साल जेके ॿोॾूं आयूं हुन में बि हुन अहम किरदारु अदा कयो ऐं उन जेको आहे ग़रीबनि जो वॾो हॾॾोखी साबित थियो। ऐं हाणे सकाफ़त खाते खे घुरिजे त हिन नौजवान जी मदद करणु घुरिजे। सकाफ़त खाते जीव जबरूत जनमन खां वीरानवा साहु सामी अड़ो मिड़ई मेहमानवा साहु सामी अड़ो मिड़ई में। सदाम जी जेका ख़ूबी आहे उहो सिंध परस्त क़ौमी रागी बि आहे, पर सदाम इंसानियत जे हवाले सां इलाही सारो 2022 जी का ॿोॾ आई, उन में जेको हुनजो कमु हुयो इलाही जेको आहे सो तारीफ़ जोॻो कमु हुयो। हुसैन पाते जो हिकिड़ो तमामु सुठो पढ़ियल लिखियल नौजवान आहे ऐं हीउ पंहिंजी माज़ूरीअ खे मजबूरी कॾहिं बि नथो सम्झे ऐं हिन खे सलाम आहे। गुज़िरियल साल ॿोॾुनि में जिते हर माण्हू परेशान हो, उते हिन माज़ूरीअ जे बावजूदु पंहिंजो सामान जेतिरो हुन जो हाल हुयो, पर एतिरे क़दुरु जो ॿिए हंधां बि वठी ऐं माण्हुनि में उहा फंडिंग कई। ऐं इहो हिन असां माण्हुनि जे लाइ या जेके ख़ासि करे सियासतदान आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ो वॾो सबक़ु छॾियो त माज़ूर थी करे जेको माण्हू हेतिरी हेल्प करे थो सघे त हू कुझु बि नथा करे सघनि। इहा अफ़सोस जी ॻाल्हि आहे उन्हनि जी। पंहिंजी फितरी महरूमीअ सबबु सदाम राजपर खे जेतोणीकि केतिरियूं ई ॾुखियायूं पेश ईंदियूं रहियूं, पर हू पंहिंजे शौक़ जे पूराव तोड़े ख़्वाबनि जी साबिया ख़ातिर मायूस थियण बदिरां वॾी जवान दिलीअ सां अॻिते वधंदो रहियो ऐं अॻिते वधी रहियो आहे। नंढपण खां हिकिड़ो शौक़ु हुयो मीडिया जो। जॾहिं स्कूल में पढ़ंदा हुआसीं त उन टाइम में बि मुख़्तलिफ़ टेबलोस कंदा हुआसीं, त उन वक़्तु ई ॼणो हिकिड़ो यकीन हुयो त अॻिते हली करे इन ई रस्ते ते हलणो आहे। ऐं हालांकि थोरो ॾुखियायूं हुयूं, ख़ासि करे जॾहिं अहिड़ी पोज़ीशन में माण्हू आहे त उन जे लाइ काफ़ी ट्रैवलिंग करणु या किथे वञणु, बिल्डिंग ते अचणु वञणु, थोरो सीढ़ियुनि ते चढ़णु, त इहे मामला हूंदा आहिनि। ऐं रिकॉर्डिंग्स ते बि वञणु त उते वरी पहुचणु करणु, बैग खणणु। बहरहाल इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे जेको आहे सो ईअं सम्झो हालात सां हिकिड़ी जंग जोटे ऐं निकिरी पियासीं। ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु जेको बि आहियूं
पंहिंजे अमड़ जी दुआउनि सां हूं पंहिंजे बाबे जी दुआउनि सां आहियूं। सतही सोच जे माण्हुनि सदाम राजपर जी जिस्मानी महरूमीअ ते ठठोलियूं करण खां वसा न घटायो, पर सदाम माण्हुनि जी मुखालफ़तुनि तरफ़ कन्नु धरण बदिरां पंहिंजो कमु जारी रखियो। शुरू में हर हिसाब सां मतिलबु थोरी ज़रूरु मुखालफ़त थींदी आहे, पर इन जे बावजूदु हौसलो कॾहिं न हारियो ऐं सदाईं जेको आहे सो पॉज़िटिव ई सोचियोसीं ऐं इहो सोचे छॾियो त कुझु करिणो आहे त करिणो आहे बसि। सकाफ़त खातो त वॾनि वॾनि फ़नकारनि खे नज़रअंदाज़ करण में का घबराहट महसूसु नाहे कंदो, सो हिन नंढे कद वारे फ़नकार खे किथां थो यादि करे। सकाफ़त खातो असांखे किथे थो यादि करे, सकाफ़त खाते जी कॾहिं नज़र न पई, शायदि असां उन्हनि जी नज़र मां ई कॾहिं न गुज़रिया आहियूं। मां अकेलो ई मतिलबु घर हलाइण वारो अकेलो ई ज़रियो हुयुमि, त पोइ घर में हिकिड़ी सिस्टर आहे, हिकिड़ी मदर आहे ऐं वाइफ आहे, 2 नंढड़ियूं आहिनि, त उन्हनि सभिनी जी ज़िम्मेवारी मूं अकेले ते ई आहे। त हिन वक़्तु मीडिया जे थ्रू ई बसि के प्रोग्राम वग़ैरह हूंदा आहिनि त उतां ई का ईअं सम्झो सोर्स ऑफ इनकम हिन वक़्तु इहो ई आहे, जेके प्रोग्राम आहिनि उहे। तालीम खाते में म्यूज़िक मास्टर जी भर्ती वारी टेस्ट में सदाम बहिरो वठी न सघियो, पर हाणे संभरियल आहे त ईंदड़ टेस्ट में हिसो ज़रूरु वठंदो। घणी उमेद आहे त टेस्ट में पास थी वेंदो, पर तालीम खाते जे वॾड़नि जी उमेदुनि ते पूरो लहे थो या न, कुझु चई नथो सघिजे। बदकिस्मती थी वई जो मां इहा टेस्ट मूंखां मिस थी वई आहे ऐं हाणे नेक्स्ट जेको चवनि था त आहे उनजो स्पेल, उन में कोशिशि कबी त उन में अप्लाई कबो ऐं म्यूज़िक टीचर थीबो। को ग़रीब हुजे या वॾेरो भोतार गिणग ख़ान, जेको राजपर सां हिकु भेरो मिलियो बार बार मिलणो पवंदुसि ऐं हर भेरे निवड़ी मिलणो पवंदुसि। आहे न कंधार मुड़ुस। नाज़रीन, इन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। मुंहिंजे कैमरामैन यासिर कुराई सां गॾु इरफान अली बुगियो खे हैदराबाद मां ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।